मुझा मालिक मुझी उम्मत मुखे बख्शे दे, मुझी उम्मत मुखे बख्शे दे। मेरा जवारी बुधाई मैं गाले तेरे अल्लाह वट पोता रब फरमायो छा खपई साईं जन अर्ज कयो रब हबली उम्मती रब हबली हदीस पाक में अचे तो इमाम तबरानी माजम कबीर में रिवायत आंदी आ हिकड़ी सुबह जो वक्त थियो फजर नमाज जेला मदीने वाला साईं मस्जिद में ना आए जेको नमाज पढ़ाने जो टाइम हुयो साईं जन ना आए असा भी मुंतज़िर हुया छो महबूब जो देर कई आ अंदरों हवेली पाक मां न्यापो आयो रात मदीने वाले साईं के थोड़ी देर सुता आराम कयो तो जिब्रील पैगाम खणी आयो महबूब जे तू निंड कंदे तो तुझी उम्मत जे ला दुआ केर घुरे सो यो आसमानी पैगाम मिलियो आ महबूब जी जुती मुबारक हिते रहिजी वई लखन जी दस्तार हिते रहिजी वई पैर मुबारक उघाड़ा मथो मुबारक उघाड़ो साईं जन रात जो बाहर निकली गया असाबन फजर पढ़ियो हुजूर की गोला में निकता ऐं वो दौर अहिड़ो हो जो मुखालिफत जो ज़मानो हो दुश्मन हुजूर के तकलीफ़ पहुचाइण जे लाइ मौक़ा तलाश कंदा हुया बीबियुनि चयो ए साहबियो वञो तलाश कयो मता को दुश्मन मुझे महबूब के का तकलीफ न पहुंचाए असा भी फजर पढ़ी के ओभर व्या के ओलह व्या के उत्तर व्या के दक्षिण व्या गोलींदा रहा सारो ॾींहुं तलाश कयूं पर मदीने वारो यार किथे नजर न आयो रात पइजी वई उहे असाबी जेके पल परे न थींदा घड़ी दीदार न थींदो त तड़पी पवंदा अॼु सॼो ॾींहुं दीदार न थियो आहे असां बि बेताब बेकरार आहिनि मुंहिंजा दोस्तो ॻोल्हींदे ॻोल्हींदे रात थी वई पर मुस्तफ़ा जी ख़बर न पई वरंदो ॿियो ॾींहुं आयो असां बि ॻोल्हींदा रहिया टियों ॾींहुं थी वियो अंदर पीपियूं रोअन वेठियूं असां बि रोअन वेठा ख़बर नाहे मुंहिंजो लॼपाल नबी अलाए काॾे हलियो वियो ॻोल्हींदे तलाश कंदे असाबन सिला जबल जे अॻियां गार जे दाने वटि हिकिड़े धनार खे ॾिठो ॿकिरनि जो धण बीठो चारे चवनि था ओ धनार तूं त पंहिंजे धण साईं पर असांजो रखवाल असांजो लॼपाल असांजो महबूब मिठड़ो मोहम्मद किथे ॾिठी धनार थो चवे अदा मूंखे ॿी का ख़बर नाहे पर अॼु टियों ॾियारो आहे हिन सिला जबल जे गार मंझां को रोए थो पियो हर घड़ी थो चए रब हबली उम्मती रब हबली उम्मती हे मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे मुंहिंजी उम्मत बख़्शे ॾे उम्मत बख़्शे इन गार मंझां रोण जो आवाज़ अची रहियो आहे को घड़ी घड़ी इहा दुआ घुरी रहियो आहे असां बि समझी विया इहो असांजो कुर्बदार करीम मुहम्मद मिठो असां बि आया
गारे सिला जे अंदर छा चीर सन हुजूर जो सिर सजदे में आ उम्मती उम्मती जी तमारा दुआ घुरी रहा इन एतरो रुनाइन जो अखिन जे लुड़कन में गार जी जमीन आली बणजी वैया ट्रे ॾींहं ट्रे रातियूं न मानी खाधिया न पानी पीतो आ ट्रे ॾींहं न उम्मत जे लाइ दुआ वेठा घुरन मुझा दोस्तों असां भी अचे अर्ज कयूं या रसूल अल्लाह अज 3 ॾींहंनि खां जो दीदार न थियो आहे सिर मुबारक सजदे मां मथे खणो पर मदीने वारे साईं सिर मथे न कयो अबू बकर सिद्दीक आयो या रसूल अल्लाह सारी जिंदगी जेकी इबादतूं कयम तुझी उम्मत के बख्शम हबीब सिर मुबारक मथे खणो पर साईं जन सिर न खयो हजरत उमर अर्ज कया हजरत उस्मान अर्ज कया मौला अली अर्ज कया पर मदीने वारे साईं पंहिंजो सिर सजदे मां न कयो रोन भी था पिया मौला मुझी उम्मत बख्शे दे उम्मत बख्शे दे उम्मत बख्शे दे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा दोस्तों सभिनी साहबन अर्ज कया पर मुझे नबी सिर सजदे मां न कयो सभिनी चयो अली वन बीबी फातिमा ज़हरा के वठिया नबी जी लाडली न्याणिया जने ईंदी आ ते हुजूर उथी भी इस्तकबाल कंदा फातिमा ज़हरा सा मदीने वाले मीर जो वडो प्यारा वडी शफकत मन खातून जन्नत जे अर्ज करे मन पो महबूब सिर सजदे मां मथे हजरत अली मदीने मोटियो खातून जन्नत रोए वेठी अली मुझे पापे मोहम्मद जी का खबर बुधाए फरमाए तो बीबी हुजूर के डिठो दऊं सिल जबल जे गार में रोहन वेठा 3 ॾींहं 3 रातियूं थी वियूं उम्मत जे लाइ रात ॾींहं दुआउनि में मसरूफ़ ए फातिमा जैसी तू न हलंदी महबूब सिर सजदे मां मथे न खणंदा सैयदा फरमाए थी अली भी मां पंहिंजी उहो कुर्तो पाया जंहिंमें 70 चतड़ियूं लॻियूं पंहिंजो हीणो हाल बणाया मन मुंहिंजे बाबे मोहम्मद करीम खे बाछप पूरे मदीने में के मुस्तफा जी न्याणी जो कद्दू न ॾिठो आ पर्देदार न्याणी आ अज मोहम्मद मुस्तफा के राजी करण जे लाइ जेॾी महिल खातून जन्नत निकिती आ त पूरे मदीने जूं औरतूं भी निकिरी पई खातून जन्नत आई आ छाड़ से तो सोने नबी जो सिर पाक सजदे में आ या सदाए रब हबली उम्मती रब हबली उम्मती मुझा मालिक मुझी उम्मत बख्शे दे उम्मत बख्शे दे उम्मत बख्शे साईं अर्ज करे थी बाबा साईं सिर सजदे मां मथे खणो न त मां भी सिर थी सजदे में रखाए भली क़यामत अची वञे तुंहिंजी उम्मत तोखे प्यारी आ त मूं फातिमा खे भी प्यारी
मुझा बाबा साईं आप सिर सजदे मथे न खड़े देर न गुजरिया जिब्रील आसमान तल थोआ या रसूल अल्लाह ट्रेनिए तवा उम्मत लाए नूर नायो इन्ना सनुर्दी कफी उम्मतिका वला नसूका हबीब उम्मत के बारे में मैं रब तो के राजी कंदुसे तो के नाराज कौन कंदुसे उठा करे अब्बे तुझे लाइए दुआ न करूं दियो तुझे अम्मड़ तुझे लाइए दुआ न करूं दियो जे मदीने वाले मीर तुझे उम्मत जे लाए दुआ करूं ओ तुझा थोरा मदनी लाइन खान लगे व्या तुझा गुण गालियूं गणन खान लगे व्या ओ तुझा थोरा मदनी लाइन खान लगे व्या तुझा गुण गालियूं गणन खान लगे व्या हदीस पाक में आ हिकड़े ॾींहुं मुझा सोना हबीब मदीने जी गली मां गुजरन पिया हिकड़ी औरत साम्हूं आई जंहिंजो बच्चो गुम थी वियो जंहिंजो पुटड़ो विञाइजी वियो उन माई जा पेर उघाड़ा हुया मथो उघाड़ो हुयो गलियुनि में रोंदी वते रड़ंदी वते अबा मुंहिंजो बच्चो मुंहिंजो बच्चो मुंहिंजो बच्चो कंहिं ॾिठो मुंहिंजो बच्चो हुन खां पुछे होॾे डोड़े होॾे वञे जने हुजूर उन औरत के ॾिठो कुर्बदार नबीअ जे अखर मां लुढ़क वही पिया हुजूर ज़ार ज़ार रोण लगा असां भी चवंदा या रसूल अल्लाह वो माई त पंहिंजे बच्चे जे लाइ रोई रही आहे अवां छो रुनायो कुर्बान वञूं साईं फरमाइनि था हिन औरत खे ॾिसी अॼु मूंखे क़यामत जो ॾियारो यादि अची वियो आहे जीअं हीअ औरत मदीने जे गलियुनि में बच्चो 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 पुकारे रही आ क़यामत में मां मोहम्मद ये उम्मती 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 उम्मत जे लाइ हिकड़े उम्मती के छॾाइण जे लाइ इएं पंहिंजे रब ते अर्ज़ गुज़ारींदुसि रब फरमाईंदो वल सौफ युतीक रब्बुक फतरदा हबीब तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं पाण राज़ी थी वेंदे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मुझो साईं तू ही तू ला आओ बेदरवी जस की नकी सुभान अल्लाह बेटा ही हुजूर जे विलादत जी गाल ॿुधई गारे सिला जी गाल ॿुधई हुजूर जे मेराज जी गाल ॿुधई क़यामत वारी गाल ॿुधई पर जेॾीमहिल हुजूर दुनिया था पर्दो फरमाइनि था जॾहिं मदीने वारे साईं जी दुनिया था रुख़सती पई थिए हज़रत कुसुम बिन अब्बास हुजूर जो सौट हुआ हज़रत अब्बास जो पुट हुआ चए तो जेॾीमहिल हुजूर जो जिस्म पाक मज़ार में लायूं पिया आख़िरी शख्स मां हुयुसि हुजूर के मज़ार में लाइण वारो जेॾीमहिल साईं जन जे जसद पाक के मज़ार में लाथुम दिल चाहियो था आख़िरी भेरो मोहम्मद जो मुखड़ो ॾिसां
हुजूर जे चेहरे जो दीदार कया चेहरे सा कपड़ो हटायु में फैदा हुआ यतहर्रकु शफतई मज़ारे पाक में हुजूर जा चप मुबारक चुरन पिया हल्के आवाज में कुछ चमन पिया हज़रत कुसुम बिन अब्बास तो चवे त मु वदनो तो उजुनींदा मु पंजो कन वेठो कयो त हींअर हुजूर अच्छा था चवन मज़ार में हुजूर अच्छा था चवन फसमेतो वहुव यकूल रब हबनी उम्मती 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 ए मुझा मौला मुझे उम्मत बख्शे दे मुझे उम्मत बख्शे दे मुझे उम्मत बख्शे ओ मिठा दुनिया ते आया तो उम्मत याद दुनिया ता पर्दो कयो उम्मत याद सारी ज़ाहिरी जिंदगी में उम्मत याद अजब गुंबद खदरा में असा जला तो वेठा घुरने रब तो फरमाए वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम हबीब किया अज़ाब कया तुझी उम्मत के किया अज़ाब कया जन में तू पान मोहम्मद बैठो आई चाही दुआ इन्हनि जे बदअमली जे करे इन्हनि के अज़ाब हुया पर जने तुझी मज़ार ते नजर पवंदी आ तुझे साए रोज़े के ॾिसंदो आहियां त मुंहिंजा आयल अज़ाब टरी वेंदा ओ सिंधी ओ बिरोही अॼु बि जे टुकर थो खाईं त मदीने वारे साईं जे सदके खुदा दे अज़ाब का बचल आई तो मदीने वाले दे सदके बचल मूसा अलैहिस्सलाम जे कौम में हिकड़े मानू जिना कई हिकड़े मानू जिना कई रब डमरियो अल्लाह कावड़ियो रब उन्हनि ते वबा जी बीमारी मोकली जो हिकड़ी रात में 72,000 मानू मरी विया घणा मानू हिकड़ी रात में 72,000 मानू मरी विया जिना हिकड़े कई कौम जा कौम तबाह थी वई पर जिनाऊं अॼु असां में गुनाह असां में बुरायूं असां में पर रब वरीब असांजा ढक ढकिया आहिनि रब वरीब असां तां ॿाठ जो बुढ़ो न लाथो आ पनाह जो पर्दो न हटायो आ इहो तुंहिंजो मुंहिंजो कमाल न आहे इहो मदीने वारे वीर जी दुआ जी बरकत अॼु बि मुंहिंजो हयातुन नबी चओ मदीने वारो चओ हयातुन नबी आहे ॻाल्हि चओ साईं फरमाइनि था जेॾीमहिल तव्हांजा सुठा अमल मूं वटि पेश थींदा आहिनि न त मां मोहम्मद ख़ुशि थींदो आहियां तव्हांजा बुरा अमल ईंदा आहिनि त मूंखे ॾुख ज़रूरु थींदो आहे पर वरी दुआ घुरंदो आहे मौला वरी बि ढक ढक वेठा तुंहिंजे अमलनि जी तुंहिंजे प्रकारनि ऐं किरदारनि जी मदीने वारे खे रोज़े में ख़बर पवे थी पवे थी नथी पवे अलाए जवाब ॾियो अॼु जेकॾहिं तूं चोरियूं थो करीं ज़िनाऊं थो करीं शराब थो पी बेहयाइनि जा कम थो करीं गुनाहनि जा कम थो करीं ॿुधाए त मदीने वारो ख़ुशि थींदो या ॾुखारो थींदो अलाए न साईं फरमाइनि था वजदतु कुर्रत ऐनी फिस्सलाह मुंहिंजे अखियुनि जी थधाण मूं निमाज़ में लधी आहे मुंहिंजो उम्मती निमाज़ तो पढ़े त मुंहिंजो अखियूं ठरी थियूं निमाज़ी सां मदीने वारो साईं ख़ुशि थो थिए दाढ़ी वारे सां मदीने वारो ख़ुशि थो थिए ज़िक्र वारे सां क़ुरान पढ़ण वारे सां मदीने वारो ख़ुशि थो थिए जिना शराब चोरी तगाबाजी ठगी बेहयाई करण वारे सां मदीने वारो साईं ॾुखारो थो थिए हाणे सची ॿुधायो दिलि खां पुछी मूंखे जवाबु ॾियो मदीने वारे खे राज़ी कंदो या नाराज़ जेके राज़ी कंदो हथ मथे खणो
मदीने वारे साईं खे राज़ी कंदो पक था चओ सोने नबी खे राज़ी कंदो जे राज़ी करणो आहे न त पोइ अॼु 5 वक़्त निमाज़ शुरू कर निमाज़ न छॾिबी चओ निमाज़ अॻिते निमाज़ न छॾिबी 5 वक़्त निमाज़ पढ़ हलाल खा बच्चन के हलाल खारा कूड़ न ॻाल्हा ठगी न कर चोरी न कर पीउ मां चेरा थई न तूं भाग वारो ई अबे अमड़ दी ख़िदमत कर तुंहिंजे लाइ जन्न जा 8 ई दर खुली मदीने वारे साईं फरमाया अल अब औसत अबवाबुल जन्नह पीउ बेश्त जो विचों दरवाज़ो आहे जे पीउ खे राज़ी कयो विचों दरवाज़ो जन्नत जो खुली वेंदुसि बल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत अमड़ियुनि जे पेरनि जे हेठों अला जन्नत किथे आ अला बेश्त किथे आ अमड़ जे पेरनि जे हेठों अमड़ खे राज़ी कर तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खुल भाग वारायो जंहिंजा पीउ मां हयात आहिनि पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक रखो न्याणियुनि सां सुठो सलूक रखो न्याणियूं खपायो न पैसनि ते जेको विकिणे न न्याणी खे क़यामत जे ॾियारे उथंदो अलाह फरमाईंदो इन सां मां रब जंग कंदुसि जंहिंसां रब जंग करे खटंदो या हाराईंदो ॿिनि माण्हुनि सां क़यामत में अलाह जंग कंदो हिकिड़ो उहो जेको न्याणियूं पैसनि ते विकिणे ॿियो उहो जेको ब्याज वठे ब्याज मदीने वारे साईं फरमायो ब्याज जो 1 रुपयो खाए एॾो गुनाह हुआ जो काबे जे अंदर वञी पंहिंजी माउ सां ज़िना करे ओॾो 1 रुपयो ब्याज मुसलमानो ब्याज खां बचो गुनाहनि खां बचो नेकी जे रस्ते ते हलो मुंहिंजे मुस्तफा जे दर जा सच्चा गुलाम बणजी वञो हिते बि वाह हुते बि वाह सल्लल्लाहु अलैहि हजरत साद रज़ियल्लाहु तआला अन्हु जने कलमो पढ़ियो मदीने वारे साईं ते ईमान आंदई माउ कावड़ दी पियस ओ साद असां जो अपनो दीन छॾे तू मोहम्मद जे दीन ते आयो ई हाणे ॻाल्हाईंदी मां मानी न खाईंदस पानी न पींदस तुंहिंजे घर में बुख हड़ताल कंदस जेसी मोहम्मद जो दर न छॾींदे 3 ॾींहं माउ बुखारी उञारी बेहोश थी वई होश में आई अखियूं पटी जे अम्मा ही त तू हिकड़ी माउ आई 1000 मायूं हुजनि मोहम्मद जे नाले तां घोरे छॾिया कुर्बान तो माउ जे करे मुस्तफा जो दर न छॾींदुसि मदीने वारे जे दर जी गुलामी न छॾींदुसि रुसी पाओ मरी थी मरी पाओ पर मुंहिंजो दिल पर मूंखे तोखां वधीक प्यारो हजरत अनस बिन नदर जंगे उद में जख्मी थी जमीन ते किरियो आ मुंहिंजा दोस्तो जिस्म सॼो रतो रत हुयस जिस्म मजा जख्मन मां तीरन तलवारन जे घावन मां खून टमी रहियो पट ते किरियो फथके पियो पर हेॾे होॾे निहारे पियो चढ़ पे अच्छा तो निहारी चेबियो ॾिसां तो मुंहिंजो पुनल किथे आ मुंहिंजो महबूब मदीने वारो किथे आ ओच तो हुजूर वेठो गुजरिया रड़ करे चेतो अगर सिनी या रसूल अल्लाह ओ महबूब मुझे फरियाद ॿुधो मरण जो टाइम आ दिल चवे थी आखिरी भेरो तुंहिंजो दीदार करे वठां मुझा दोस्तो हजरत अनस पंहिंजो सिर मुस्तफा जे कदमनि ते रखियो दम परवाज़ थी वियो ओ मिठा इश्क वारा जान कुर्बान करे विया सिर फिदा करे विया पर मदीने वारे जो दर न छॾियऊं
तो सिर त कुर्बान न कयो तो जान त कुर्बान न कई तो के नमाज बि नथी वणे तो के अल्लाह जो घर मस्जिद जो पंध नथो वणे इहो मुस्तफा जे आशिकन जो कम न आहे आशिक उहे आहिनि जो यार जो हुक्म मिले जान भी कुर्बान कंदा पर मदीने वारे जो दर न छॾींदा मुझे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो बिनी पे कर महबूब मोहम्मद जो खबर मदीने वारे सां दिल लाइ थी हुजूर सां इश्क रखबो जंहिंजी मदीने वारे सां मोहब्बत आहे न खुदा जो कसम हिते हुते हुन जा बेड़ा पार मुझे सच्चा आशिक आयो तो मुस्तफा जे हुक्मन पे अमल करे दिखायो जे मदीने वाले की फरमा बरदारी कयो न खुदा जो कसम आ दुनिया में तवां जी आखिरत में तवां अज दिल में पक्को अहद कयो अज़्म कयो तो बाकी जिंदगी मुस्तफा जे दरजा सिपाही थी गुजारे छाता जो फरमा बरदारी कभी जेके नमाज न पढ़ंदा आहियो नमाज पढ़ो दाढ़ी जो फिलहाल बार कोन थो रखाव छो त दाढ़ी जो वज़न वॾो आहे न तोर तोलो न थिए पर मुड़सन जा गाका था दाढ़ी जो चई न त मुंहुं फेराईंदा मुछो छा पर नज़र वरी छा चवंदा दाढ़ी रखूं कहिड़ा अन्न ॾींदी दाढ़ी भला मुछुनि मां घणा खरा रखिया अथव मदीने वाले सही फरमा कसु शवारिब वरखुल लिहा मुछू कटायो सुहारी रखायो खालिफुल मजूस मजूसन जी मुखालफत कयो मजूसी मुछू रखंदा आहिनि दाढ़ियूं कोड़ींदा आहिनि ता मोहम्मद जा गुलाम आयो मुछू कटायो सुहारी रखायो ॿुधायो मजूसन वारो तरीक़ो तो वणे या मोहम्मदी तरीक़ो तो वणे अल्लाह करीम शरा सा सभिनी के मदीने वाले साईं जे दर जो सच्चो गुलाम करो गुलामी में जियारींदो गुलामी वारो मौत नसीब फरमाईंदो वला अलैना नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत तेरा सलाम हम यहाँ से पढ़े वो वहाँ पर सोने मेरे मुस्तफा की समाअत तेरा खो सलाम मुस्तफा जाने जिसने खत में नबूवत पर पहरा दिया जिसने खत में नबूवत पर पहरा दिया जिसने हक आशिकी का अता कर दिया ऐसे खादिम की खिदमत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या खातमुन नबी तुझे दर ते असांजी इंतज़ारी सबाजा बाज कर अज तूं रहमारी सबाजा बाज कर अज तूं रहमारी तुझे दर ते आया आहियूं सभु सवाली सवाली मुझे न कर तू मालिक अज तू खाले सवाल के न कर तू मुर्शिद अज तू खाली न दर बियो कंहिंजो कंहिं दर वञो
तुझे दर ते सरियूं पिया सरियूं इलाही गुंजवे उम्मीद बख्शा दिल रोज जावेद मलमा इलाही यासीम अस्तगफिरुल्लाह तुई फरियाद रसल हम्दुलिल्लाह मुजारा से कबीरा सगीरा गुनाह माफ कर मुजारा से मिठे मोहम्मद जो दीदार करा मुजारा से के पंज नमाज पाबंद कर मुजारा से जेके बीमारों को शफा दे जेके बेरोजगार को रोजगार दे मौला से जेके ही प्रोग्राम के उस मुबारक वेवा उन्हें सभिनी जा बेड़ा पार को फरमाइदा उन ते रहम करम फरमाइदा इन गोठ वारन के जेके सही दब सही सांजो पंदड़ो करे अने सफर खेर गुजरे अल्लाह सल्लल्लाहु अलैहि सय्यदना व शफीना हबीबना मौलाना मुहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह सभिनी के मुबारक हो ईसा सवाब फातिहा या रब मुस्तफा बल्लिग मकासिद वगफिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात की राज़ी थी जगह जो मुद्दों से उनके अमल की तौफीक बीमारन की शिफा दे दर्दमंद ने दर्द दूर कर जेके फौत थी कब्रों की जन्नत जो बागी जो बना कोई कम करा जिनमें को राज़ी आमीन इन पूरे मजमे की रहमतों बरकतों नाज़िल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन-नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या को भी दोस्त छोड़ न करे।